वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर आहे मूंखे अपडेट कंदा आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में चयो आहे त खंड सस्ती थियण ते मुआशी टीम खे वाधायूं ॾियां थो। खंड 81 रुपया फ़ी किलो विकिरो थी रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु हो त हिकु महीने अंदरि खंड फ़ी किलो 22 रुपया सस्ती थी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में खंड सस्ती थियण ते मुआशी टीम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। खंड 81 रुपया फ़ी किलो विकिरो थी रही आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त हिकु महीने अंदरि खंड में फ़ी किलो 22 रुपया सस्ती थी आहे। अवांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं, अपडेट कंदा हलूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट बयान में खंड सस्ती थियण ते मुआशी टीम खे वाधायूं ॾिनियूं आहिनि। इमरान ख़ान जो चवणु आहे त खंड 81 रुपया फ़ी किलो विकिरो थी रही आहे। हिकु महीने अंदरि खंड फ़ी किलो 22 रुपया सस्ती थी आहे।